पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पाकिस्तान ख़िलाफ़ इंडिया जे वज़ीर ख़ारजा जयशंकर पारां ॻाल्हायल गुथा लफ़्ज़ ऐं पाकिस्तान के दहशतगर्दनि जे लाइ महफ़ूज़ रियासत कोठण ख़िलाफ़ शहदादपुर में PPMPA शाहिद अब्दुलसलाम तहीम, ज़ुल्फ़कार अली ज़रदारी, अली मुर्तज़ा तहीम, लुकमान राजपूत ऐं ॿियनि प्रेस क्लब शहदादपुर जे शहीद सूर्या बादशाह हॉल में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां इंडिया जी हुकूमत वटि असांजे मुल्क ऐं पीपी चेयरमैन लाइ बुग़्ज़ आहे, जंहिंजी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असीं सिंध असेंबली में मज़म्मती करारदाद पास कंदासीं। हुननि घुर कई त इंडिया जे हुक्मराननि जो क़िबलो दुरुस्त कयो वञे, तदारुक न थियो त सख़्त एहतिजाज कयो वेंदो। उन मौक़े ते गॾु आयल पीपी कारकुननि मोदी सरकार ख़िलाफ़ नारेबाज़ी पिणु कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।